अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूल। ग्रुप आपको मसाइल और उनकाल ग्रुप में सवाल आयो है। कद्र वारी रात, इन रात जे अंदरि जेको आबिद बाना जाॻनि था उन लाइ चांहि जो इंतज़ामु करिणो, अने मस्जिद जे अंदरि जे सहरीअ जो इंतज़ामु करिणो, अने जाॻाइला करे तकरीर करणी, तंहिंजो कोरो हुकुम आहे। अल्लाह ताला हिन उम्मत मथे एॾो अहसान कयईं जे हिकिड़ी राति जी ऐं इबादत कयो। इहा हिकिड़ी राति जी इबादत 83 वरहनि जी इबादत खां अफ़ज़ल आहे। अल्लाह ताला हिन उम्मत मथे एतिरो अहसान कयईं जे मन क़ाम लैलतुल क़द्र ईमान व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। क़द्र वारी राति जंहिं क़ियाम कयो, नमाज़ पढ़ियो, उन जा तमामु गुनाह माफ़ थी वेंदा। पर हिते गुनाह सगीरा ऐं कबीरा गुनाह शिरक वग़ैरह माफ़ की न थींदो सवाइ तौबा जे। अने हुकूकुल इबाद जेको रहिया उन खे ॾींदा त माफ़ थींदा। हक़ अदा न कया हुकूकुल इबाद माफ़ की न थींदा। अच्छा, 5 राति ऐं 5 रातिनि जी इबादत सेम आहे, सरखी आहे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कमर कसींदा हुआ अने जाॻंदा हुआ, जाॻाईंदा हुआ। हिन राति में आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतकाफ़ बि कयो हुयूं। हाणे कुरो मुंदो आहे भला। पहलो कमु त इहो आहे जो मस्जिद में जाॻणु इबादत का घर में अफ़ज़ल आहे। बहरहाल आम नफ़िल जेको रहिया सुन्नतूं रहियूं घर में अफ़ज़ल आहे। अने मस्जिद फ़र्ज़ नमाज़ लाइ रही। पण रमज़ानुल मुबारक जे महीने में आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3 राति नमाज़ पढ़ायूं अने 8 रकातूं पढ़ायूं हुयूं। अने इहो इख़्तिलाफ़ी मसइलो आहे उम्मत जे अंदरि। 3 राति पण एतिरो जाॻिया एतिरी इबादत कयूं जो डपु थियो, अहिड़ो अंदेशो लॻो जे सहरी जो वक़्तु न निकिरी वञे त सॼी राति मस्जिद में गुज़ारणु साबित आहे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुबारक हुजरो मस्जिद न बीह सघंदो हो। ज़रूरत प्रमाणे वग़ैर कंहिं ऐलान जे, वग़ैर कंहिं इश्तिहार जे इशा जी नमाज़ थी, तरावियूं थी वियूं। इन विच में कोई पण आलिम उथी करे वाज़ो नसीहत कई था। अने जंहिं वाज़ो नसीहत जे ज़रिए ईमान ताज़ो थिए थो बग़ैर कंहिं इश्तिहार जे, बग़ैर कंहिं जहिड़ो पाण इजलास कयूं था अहिड़ो इजलास न, सामान्य उथिया तक़रीर कयूं, नसीहत कयूं, अने तरगीब ॾसियो पंहिंजी ग़फ़लत जे बारे में, उम्मत खे इतिहाद जे बारे में, तौहीद जी ॻाल्हि कयूं, रिसालत जी ॻाल्हि कयूं, फ़िक्र आख़िरत जी ॻाल्हि जाइज़ आहे। पण हिते ई जलसो न थियो खपे जे हू मौलाना हो अचनि था न मौलाना किथ पुगायो न मौलाना हुते अचनि पिया न मौलाना कोठे लाइ वञो न मौलाना जी मानी किथ न मौलाना अचनि था न छड़ा वियो न हलिया फ़ोन जो मौलाना अॼु तक़रीर कई त हिते मौलाना अचे न। पंहिंजो जेको मुक़ामी रिहाई उथी न वाज़ो नसीहत कयूं, इहा वाज़ो नसीहत करणु जाइज़ आहे। अथवा को वीचारा चंदे वारा आया या महिमान आया, इन में ई न आहे जी ॿिए खे तक़रीर न करणु ॾिजा। वाज़ो नसीहत लाइ करे कोई चंदे वारा आया या ॿाहिरि जा कोई मौलाना आया या केॾा जा ज़िमेदार वग़ैरह अक्सर सफ़र कयूं पिया उहे आया अने उम्मत खे वाज़ो नसीहत कयूं त इहा हिकिड़ी तज़कीर में अचे थो, ई पण ज़िक्र आहे। इन में ई पण शर्त रहंदो मुंहिंजो जे हेॾा नफ़िल चालू कयो च हा वियो नफ़िल न पढ़ो न कयो तक़रीर सुणो, ई ग़लति आहे। हेॾा हिकिड़ा क़ुर मजीद जी तिलावत में लॻा च क़ुर बंदि कयो रेल परे रखो हलो मौलाना तक़रीर करे थो, इहे तक़रीर न खपे। इन जो ख़्यालु कयो खपे। क़द्र वारी राति में ख़ुसूसन हिकिड़ा त नफ़िल पढ़णा आहिनि। ॿिए नंबर ते क़द्र वारी राति में क़ुर मजीद जी तिलावत, 3 नंबर ते ज़िक्र अज़कार, 4 नंबर ते दुआ। इहे ख़ासि कम रहिया। अने एतिरे सूदीअ जेकॾहिं वज़ू करे करे वेठो हूंदो जे अलाह हिकिड़ो आहे उहो इबादत जे लाइक़ु आहे, ऐं विहां थो त ज़ाकिर बाने में शरीक थियां, सालिहीन में अलाह मुंहिंजो शुमार करे, ख़ाली वेठो हूंदो त ई विहण इबादत आहे बावज़ू। अच्छा, ई घर में वेठो हूंदो ज़िक्र अज़कार कंदो पियो तव्हांजी छूट आहे, मस्जिद में छूट आहे। पण हिन टाणे पंहिंजो मस्जिद में इंतज़ाम आहे अने मस्जिद में रौनक हुए थी, मस्जिद में
अमुक माण्हू गाॾीअ से पिणु अचनि था, जागे जी नियत सां, इबादत जी नियत सां जमात जी मुलाक़ात थिए थी, उते थोरो घणो इंतज़ाम हुए थो। रहियो मुंदो चांहि जो, चांहि जीवन ज़रूरत है, इबादत न आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में न चांहि हुई, न चांहि जो ज़मानो हो, न चांहि जो दौर हो। ये चांहि जीवन ज़रूरत है, चीन मां हली आहे, सॼी दुनिया में आहे। अरब अजम में चौफिर चांहि रही। अने चांहि पीऊं था हिकिड़ी ज़रूरत सम्झी करे पीऊं था, इबादत सम्झी नथा पीऊं। अने चांहि जेको पीआरे थो, ई नेकी सम्झी करे पीआरे थो, जे नेक बाना रहिया इन खे आऊं चांहि पीआरी आहे। त हाणे ॿुए मुंदा चांहि पीए थो, ई ज़रूरत सम्झी करे पीए थो, अने पीआरे थो ई जे इन जी नियत आहे, जे आबिद बाने जी, ज़ाकिर बाने लाइ करे आऊं ई ख़र्चो कई आहे, चांहि जी व्यवस्था कई आहे, इन बाने इबादत कई, जाॻंदा रहे। अने चांहि अहिड़ी वस्तू आहे, इंसानु चांहि जरा नोश करे थो त थोरी खे ताज़गी अची वञे थी, इहा नियत पाण सुठी आहे। मगर चांहि में तकलीफ़ कई थिए थी, चांहि बनाईंदड़ ॿ ॼणा वेहनि था ने मड़े दौड़ कढी हुन हंडी मथे वेही रहे था, अने पोइ रुॻी रियाण, रुॻो मैटिंग, पोइ हुन चांहि कढे, पोइ हुन चांहि 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 चांहि, पोइ राति 2 चांहियूं वयूं, पोइ किटली में चांहि आहे, वरी पोइ छड़ चांहि हुन त हर हाणी, पोइ चांहि में खंडु वधारे वेही चए, चांहि में खीरु ओछो चए, चांहि में हीअ वेही कड़क चांहि वेही चए, मूं त हेतिरियूं आॾारियूं रुॻी चांहि 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 चांहि, न ज़िक्र, न इबादत, न मसो, न नफ़िल, न दुआ, न तिलावत। ई मड़े ॻाल्हि खां जे चांहि रोके छॾे त बंदि कयो किटली, चांहि न खपे। पाण इबादत करण वारा इबादत कयूं पिया, अने हेॾा चांहि जो इंतज़ाम आहे, पंहिंजी व्यवस्था आहे, मैनेजमेंट पंहिंजो सही आहे, चांहि तयारु पई आहे, अचे पिया चांहि पीअं पिया, नफ़िल पढ़े पिया, त अहिड़ी चांहि जीअं मनाई न आहे। पर इहे चांहि जे अलाह जी इबादत खां रोके छॾे ने चुल्ह मथे वेही रुॻियूं गिलाऊं पिया कयूं ने, हू हुन तां मश्करी पिया कयूं, बंदि कयो, चांहि न खपे हिन मस्जिद में इहा चांहि। अच्छा, हाणे रहियो इंतज़ाम, ॾींहं जो इंसानु रोज़ा था वेहनि था, राति जो जाॻनि था, अने इंसानी फितरत आहे जरा खनि ॾाढ़ चाॿो खपे, तंहिं करे जे केरु खाधे जो इंतज़ाम करे थो, सहरीअ जो इंतज़ाम करे थो, सहरीअ खां पहिरीं इंतज़ाम करे थो, त इन जी मनाई न आहे। हिकिड़ी वस्तु जी मनाई न आहे त ई जाइज़ आहे। अने शरीयत जा उसूल क्या आहिनि? पहलो शरीयत जो माख़ज़ क़ुरान, ॿियो माख़ज़ है हदीस, टियों माख़ज़ है इजमा उम्मत, चौथो माख़ज़ है क़ियास। इन्ही चौनी में जे केॾा हुकुम मिली वञे त गिनंदासूं, चौनी में केॾा मनाई वे त लमा रहंदासूं, त हीउ खाधो जेको रहियो इहा ज़रूरत प्रमाणे हुए थो। अमुक मुसाफ़िर अचनि था, अने पाण ॾिसूं था, आऊं पिंड कई वरे भुज शहर में रहियो आहियां, भुज शहर में इंतज़ाम करे में अचे थो सहरीअ जो, अने उहो सारो कमु कयूं था, तमामु सारो कमु कयूं था, बहितर कमु कयूं था, ख़ैर जो कमु कयूं था, हॉस्पिटल में पुॼायूं था, ॿिया मरीज़ रहिया, मुसाफ़िर रहिया, इन लाइ सहरी जो इंतज़ाम कयूं था। अने इन मस्जिद में पाण उणिटाणे जाॻूं पिया, अने पंहिंजी उमेदु इहे जे हिते जाॻूं इंतज़ाम आहे त ॿोए वस्तू आहिनि जे ॿई वियादी न आहे। हाणे मूं जहिड़ो पोइ हिते हिनखे कीअं न मिले, भॼी वञे घर थिए ईअं थो जे सहरी तयारी पई हुई, सवेरे खाई न उते सुम्ही रहियो घर, सुबुह थोरी निमाज़ वेही, हेॾा सहरी जो मस्जिद इंतज़ाम भले कयां, सहरीअ मस्जिद में खियो, सहरी खाई मस्जिद में जाॻो, पोइ घर न भॼी वियाजे, ओघराई ॾेई घर विया सुम्ही रहिया, फजर जी निमाज़ न पढ़िया, ई ग़लति कयां। त अमुक ज़रूरत प्रमाणे तक़रीर जाइज़ आहे, अमुक ज़रूरत प्रमाणे चांहि जाइज़ आहे, अमुक ज़रूरत प्रमाणे सहरीअ जो खाधे जो इंतज़ाम भले मिठाई वे के देग में मड़े जाइज़ है, पर जाइज़ इन हद सुधी जे इबादत करण वारे के इबादत खां पाण रोकियो तो मड़े मनाई थी वेंदी। इबादत करण वारे के डिस्टर्ब न थियो खपे, तकरीर वे, चांहि वे, देग वे, इबादत वारे के डिस्टर्ब न थियो खपे। हाँ हिकिड़ो वीचारो इबादत करे पियो त भेरो ॿियो ऐलान करे, हलो ॿाहिरि चांहि तयारु आहे, ताज़ा चांहि, गर्मा गर्म चांहि, फ्रेश चांहि, मसाले वारी चांहि, ज़ोरदार चांहि, आलू चांहि बनाए, ईसे चांहि बनाए, नाना चांहि बनाए, हलो थोरा चांहि पीओ, चओ 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 चांहि, त मड़े धड़प सां उथी दौड़ कढी वरी ॾे चांहि। पोइ इन चांहि ते कलाकनि जा कलाक खुआर थिया त बंदि कयो चुल्ह, इहे चुल्ह वेहण जो गुनाह थी वेंदो। वरन इबादत वारे खे डिस्टर्ब न थिए, ज़रूरत प्रमाणे मड़े जाइज़ आहे।
अने उहे चीज़ूं हुयूं, इहे चांहि रही, इहे सहरी रही, मड़े ज़रूरत प्रमाणे इंतज़ाम आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में न ॿाहिरि जा एॾा मुसाफ़िर आया आहिनि, न उते एॾो इंतज़ाम हो, न इहा देग हुई, न बतालो हो, न चाटू हो, न थारियूं हुयूं, न पाइतियूं हुयूं, न दस्तरखान हुआ। उहो सॼो दौर जो और हो। अॼु वटा 14-15 सदियूं पहिरीं जो दौर हो। अॼु जो दौर अलाह पाण जे नेमतूं ॾिनई त हिन नेमत मां लाभ गिनो, ॻाल्हि करे टाइम न विञायो, इबादत कयो, इबादत करणु ॾियो। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।